सेप्को सब डिवीज़न ऑफिस पनियाकिल में बिजली वाइपेदारनि जे शिकायतुनि जे हज़ाले लाइ खुली कचहरी मुनक़द कई वई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे अयाज़ शेख। सेप्को सब डिवीज़न ऑफिस पनवाकिल में बिजली सार्फिन की शिकायतुनि जे हज़ारे लाइ खुलियल कचहरी मुनक़िद कई वई, जंहिंमें एक्सीएन रोड़ी इरफान अहमद शेख, एसडीओ नूर मोहम्मद अब्बासी, एलएस ज़ाहिद मेहमान, यासीन खोसो ऐं ॿियनि अमलदारनि शहरनि जा मसला ॿुधी खेनि रिलीफ फराहम कयो वियो। उन वक़्तु आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे अमलदारनि तोड़े शहरनि ॿुधायो त जायज़ी बिल भरियासीं, उन खां पोइ अॻिते हली हली करे बिल वधारा आया, ॿ टे हज़ार बिल वधारा आया। असां डुकियासीं आयासीं, हिननि असांखे चयो त तव्हां अॻियां न ईंदा। असांखे 15,000 किस्त हिकिड़ी करे ॾिनो, 15,000 ॿियो दफ़ो असां भरियासीं, पोइ वरी उहे वाधारा बिल अचनि पिया। नए जे मथां डिटेशन लॻल हूं, डिटेशन जे बजाय में डुकी मस 50,000 कटिया आहिनि, बाक़ी बकाया हाणे भराइनि था। फ़ाइदो इहो ई आहे, बसि 5,000 जेको लॻो उहो चयो ॿार कटे करे बकाया 10,000 चऊं उहो जमा करायो। हा त ॿियो चयो कटिजो, बाक़ी भरे करे कापी ॾियो अची त पोइ असां जमा कंदासीं। ऑपरेशन सब डिवीज़न पनवाकिल में एसी साहब जे हुकुम ते अॼु खुली कचहरी रखी वई। माण्हुनि जा जेके मसला आहिनि बिलनि जा, नाजाइज़ डिडक्शन में आहिनि, त जेके बि मसला आहिनि उहा हिते ई माना अज़ालो कयो वेंदो आहे। हिननि खे करेक्शन लेटर ठाहिया ॾिना वेंदा आहिनि। असां 50% जे माना रिलीफ हिननि खे ॾियूं था ऐं काफ़ी केस असां कराए चुका आहियूं। अगली खुली कचहरी में भी असां काफ़ी केस करायासीं, तक़रीबन 200 खनि केस असां अगली खुली कचहरी में करायासीं। ऐं हाणे बि असांजी इहा ई आहे त जिन जा बि मसइला जाइज़ आहिनि उहे फौरी तौर ते हल कया वञनि। जेको बिल प्यारे ईंदो आहे असां उन केस उन वक़्तु ई फॉरवर्ड कंदा आहियूं ऐं इनशाला 2 महीने में उहो कटिजी वेंदो आहे। असांखे हर शइ इन शइ ते डिपेंड कंदी आहे त उन में नाजाइज़ी केतिरी आहे बिल में। कॾहिं कॾहिं ईअं बि ज़ाहिर थींदो आहे, ईअं न आहे जो असां हिते कटे ॾेई छॾियूं ऐं बसि फौरन ई कटिजी वञे, कुझु शयूं बाद में बि वेरीफाई थींदियूं आहिनि। सेप्को जे आला अमलदारनि पारां खुली कचहरी में सार्फिन जी बिजली बिलनि जी शिकायतुनि, ग़लति रीडिंग तोड़े मीटर जे मसइलनि जे हल लाइ बर वक़्तु अहकामात जारी करे शहरनि जा मसइला हल कयो विया। कैमरामैन कुर्बान मलिक सां गॾु अयाज़ शेख, आवाज़ टीवी न्यूज़ पनवाकिल।